अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में भलीकार आऊं सुभान कोसो। नाज़रीन, सॼे सिंध में डेंगी ऐं मलेरिया जो मर्ज़ आहे उन में तमामु तेज़ी सां इज़ाफ़ो ॾिसण में पियो अचे। सिहत खाते पारां जेके अंग अखर जारी कया विया आहिनि, हलंदड़ साल में 65,116 केस जेके मलेरिया जा उहे रिपोर्ट थी सघिया आहिनि। अहिड़े तरीक़े सां डेंगी जे मरीज़नि बाबति जेको सिहत खाते अंग अखर जारी कया आहिनि, ॿुधायो आहे त कराची अंदरि 547 जेके डेंगी जा मरीज़ आहिनि उहे रिपोर्ट थी सघिया आहिनि। ही उहे सरकारी अंग अखर आहिनि जेके सिहत खाते जारी कया आहिनि, पर असल जेके मरीज़नि जो अंग आहे उहो तमामु वधीक आहे। छाकाणि त सिहत जे हवाले सां सिंध हुकूमत अक्सर वक़्तनि ते इहा दावा कंदे न थकिबी आहे त सिहत जे हवाले सां सॼे मुल्क खां वधीक अगरि सिहत जूं के सहूलियतूं आहिनि त उहे सिंध में आहिनि। पर हालत इहा आहे त मच्छरनि खां जेके बीमारियूं पैदा थियनि थियूं उन्हनि खे सिंध जो सिहत खातो सिंध हुकूमत मुंहुं न पियो ॾेई सघे, मजबूर थी करे सिहत जे आलमी इदारे खां मदद तलब करे वरिती आहे। हालत इहा आहे, अगरि त ॾिठो वञे त मलेरिया जो जेको मर्ज़ आहे उहो मच्छरनि खां शुरू थिए पियो। अगरि डिप्टी कमिश्नर जे तव्हां रिकॉर्ड चेक कंदो, तव्हांखे लातादाद मच्छरदानियूं मच्छर मार स्प्रे तव्हांखे जेको रिकॉर्ड में नज़र ईंदा। अहिड़े तरीक़े सां म्यूनिसिपल कमेटी DHOs जा अगरि तव्हां रिकॉर्ड चेक कंदो त उते बि मच्छरदानियूं तमामु वॾे अंग में विरायूं तव्हांखे विराईंदे नज़र रिकॉर्ड में हूंदियूं। अहिड़े तरीक़े सां जेको आहे स्प्रे कया विया हूंदा, पर तंहिं बावजूद बि जेको हीउ मर्ज़ आहे ही कंट्रोल न पियो थी सघे। कराची जूं तमामु वॾियूं अस्पतालूं आहिनि, उन अंदरि छा सूरत हाल आहे, हैदराबाद मीरपुर ख़ासि डिवीज़न अंदरि छा सूरत हाल आहे, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल कंदासीं। स्टूडियो में असांखे जॉइन कया पवन कुमार असांजा रिपोर्टर आहिनि कराची जा, उन सां गॾोगॾु शौकत मेमन साहिब आहिनि हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कयो आहे। शाहिद ख़ासकली साहिबु मीरपुर ख़ासि जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि असांखे वीडियो लिंक ते जॉइन कया। कुझु देरि में मुश्ताक शाह साहिबु आहिनि, डायरेक्टर आहिनि वेक्टर बून डिज़ीज़ जा, उहे असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कंदा। पवन, तव्हां खां शुरूआति कंदुसि। जीअं मां पंहिंजे इंट्रो में चयो त सिंध हुकूमत इहा दावा कंदे न थकिबी आहे त सिहत जूं अगरि सहूलियतूं के बहितर आहिनि त उहे सिर्फ़ु सिंध वटि आहिनि। मच्छरनि खां जेके बीमारियूं पैदा थियनि थियूं उन्हनि ते कंट्रोल न पई करे सघे, सिहत जे आलमी इदारे खे मदद जी अपील करे छॾी आहे। अस्पताल अंदरि छा सूरत हाल आहे, थोरो मंदर कशी कजो। जी बिल्कुलु सुभाणे साईं, सिंध में जेके बि ख़ासि करे जेका सिहत खाते जी जेका इंतिज़ामिया या सिहत खाते जा जेके वज़ीर आहिनि उहे इहे दवाऊं कंदा आहिनि, या सूबाई वज़ीर आहिनि पीपल्स पार्टी उहे दवाऊं कंदा आहिनि। त असां वटि जेके हिते मरीज़ आहिनि कराची में, उहे न सिर्फ़ु सिंध जा मरीज़ आहिनि बल्कि मुख़्तलिफ़ जेके सूबा आहिनि, जहिड़े KP आहे, पंजाब आहे, बलूचिस्तान, उहे बि हिते इलाजु कराइण ईंदा आहिनि। पर जेके वॾियूं बीमारियूं त ठीकु आहिनि उन्हनि जी पंहिंजी जाइ ते, पर ख़ासि करे मलेरिया ऐं डेंगी ते बि ज़ाब्तो न अची सघे। छाकाणि त गुज़िरियल साल जी भेट में हिन साल जेके आहिनि उहे तमामु घणो जेके मलेरिया ऐं डेंगी जा केस आहिनि उन्हनि में इज़ाफ़ो नज़र आयो आहे। ऐं सिहत खाते जी जेका बजट ॾिसंदासीं हिन साल, गुज़िरियल साल जेका बजट 402 अरब रुपया हुई, उहा हाणे 426 अरब रुपया कई वई आहे रिवाइज़ करे। हेॾी वॾी बजट हुअण बावजूदि बि मलेरिया ऐं डेंगी जा जेके केस आहिनि उहे सरकारी अंगनि अखरनि मुताबिक़ 65,116 साम्हूं थिया आहिनि, जेके कराची जा मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट शामिल आहिनि ऐं ॿियूं ॿिया जेके डिस्ट्रिक्ट आहिनि सिंध जा, जहिड़ी सखर आहे, हैदराबाद आहे, लाड़काणो आहे, मीरपुर ख़ासि आहे, मिठी आहे, उन समेत केतिरा ई सिंध जा शहर आहिनि, ज़िला आहिनि, उन्हनि में इहे केस साम्हूं आया आहिनि। जेकॾहिं पाण ॻाल्हि कयूं कराची के वॾियूं अस्पतालूं आहिनि, जना हॉस्पिटल आहे ऐं सिविल अस्पताल आहे, सिर्फ़ु उन्हनि जो जाइज़ो वठंदासीं त उते रेग्युलर जेके केस आहिनि उहे 250, 300, 200 अहिड़ी रीति जेके आहिनि उहे केस साम्हूं अचनि था। त तव्हां अंदाज़ो लॻायो त जेकॾहिं इहे केस ई असां जेकॾहिं काउंट कंदासीं रोज़ जे बुनियाद ते ऐं 6 महीना कंप्लीट थी चुका आहिनि, त इहे केस वञी केतिरा थींदा। हिननि जेके शो कया आहिनि पंहिंजे उन रिपोर्ट में, उहे 65,000 आहिनि सिर्फ़ु। अहिड़ी रीति ॿियनि शहरनि में बि यकीनन केसनि जो जेको अंग आहे उहो टीण चवण ते जेको आहे वधीक हूंदो। बजट मूं तव्हांखे ॿुधाई आहे, हेतिरी वॾी बजट आहे ऐं म्यूनिसिपल कमेटी आहे, उन्हनि वटि बि स्प्रे करण लाइ डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जेका आहे, ख़ासि करे डिप्टी कमिश्नर वटि ऐं उन सां गॾोगॾु DHOs आहिनि, उन्हनि वटि बि वॾी बजट हूंदी आहे। जेके स्प्रे ऐं मुआरियूं ॾियण जी लाइ बि वधीक बजट हूंदी आहे, पर सिर्फ़ु उहे कागज़नि ताईं असांखे नज़र ईंदियूं आहिनि, वॾा वॾा बिल ठहंदा आहिनि, पर हूअं रिकॉर्ड ते ॾिसंदासीं या अमली मैदान में ॾिसंदासीं त इन शइ कंहिं क़िस्म जो स्प्रे या मुआरियूं जेके आहिनि माण्हुनि खे नज़र नथियूं अचनि ऐं केस जेके आहिनि उहे तमामु घणा साम्हूं रिपोर्ट थी रहिया आहिनि।
ऐं ॿिए पासे ॾिसंदासीं असां हिते कुझु जेके इलाइक़ा आहिनि उन्हनि में जेके नाले मात्र स्प्रे करे ऐं कूड़ा जेके बिल आहिनि उहे ठाहिया था वञनि। सिर्फ़ु जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त जेके सिविल अस्पताल आहे या कराची अस्पताल आहे उन में बि रेगुलर 250-300 केस साम्हूं थियनि था। सिंध हुकूमत जूं वॾियूं दवाऊं हूंदियूं आहिनि त असां बीमारियुनि ते कंट्रोल करे वरितो आहे, हीअं थी वियो आहे। तमामु असां सुठे क़िस्म जूं फैसिलिटीज़ आहिनि, अंग अखर जेके आहिनि उहे असांखे वधीक नज़र अचनि था। ई जेकॾहिं आउं तव्हांखे ॿुधायां त मलेरिया जा जेके केस आहिनि या डेंगी जा केस आहिनि उन्हनि जो तादादु 65,116 आहे ऐं हिकिड़ी डेंगी सबबु ॿुधाइनि पिया त माण्हू जेको आहे उहो फोत थियो आहे। पर कराची में बि कुझु अरसो अॻु में 2 माण्हुनि जी जेका सिहत खाते पारां असांखे तर्जुमान ॿुधायो त 2 माण्हू जेके मई ऐं जून जे महीने दौरान फोत थिया हुया। पर हिननि पंहिंजी रिपोर्ट में सिर्फ़ु जेके केस आहिनि ज़ाहिर कया आहिनि उन्हनि में सॼी सिंध में ॼाणायो वियो आहे त हिकु जेको शख़्स आहे उहो अंदड़ साल दौरान ही 6 महीना कंप्लीट थिया आहिनि फोत थियो आहे डेंगी सबबु। ऐं केस तव्हांखे आउं ॿुधायां त कराची में अंदड़ साल दौरान जेके आहिनि उहे सिर्फ़ु डेंगी में जेके मुब्तला मरीज़ आहिनि उनजो तादादु 547 माण्हू आहिनि जिन जो मुख़्तलिफ़ जेके ज़िला आहिनि उन्हनि सां तालुक़ु आहे। ऐं अहिड़ी रीति जेको सॼी सिंध में जेके डेंगी जा केस जेके सिर्फ़ु ॼाणाया विया आहिनि उहे 295 ॼाणाया विया आहिनि। ऐं डेंगी में जेके 260 जेके माण्हू आहिनि उहे मुतासिर थिया आहिनि डेंगी सबबु। इहे सिहत खाते पारां जेके ऑफिशियली अंग आहिनि उहे अखर उहे जारी कया विया आहिनि। अहिड़ी रीति मुख़्तलिफ़ जेके सिंध जा जेके डिस्ट्रिक्ट आहिनि उन्हनि में केसनि जो जेको रेशो आहे उहो तमामु घटि ॼाणायो वियो आहे। ख़ाली जून जे जेका महीने जी रिपोर्ट आहे उहा बि अॼु असांखे मौसूल थी आहे, मिली आहे। अच्छा, रिपोर्ट में जेके अंग अखर ॾिना आहिनि पोइ उहे 65,000 सॼे हलंदड़ साल में 547 आहिनि त पोइ सॼे सिंध में ही वरी सिहत जे आलमी इदारे खां जेको आहे मदद तलब करणु उन सां गॾु अगरि तव्हां अस्पतालनि में वञो था रिपोर्ट कयो था त चलो हिकु त ही कंट्रोल न पिया करे सघनि, दवाऊं पंहिंजे ते मच्छरदानियूं ॾियणु स्प्रे कनि त खोड़ जेको इहो अंग आहे घटिजी सघे थो। पर हीअ जेके मरीज़ अचनि पिया उन्हनि खे कहिड़े अंदाज़ में ट्रीट कयो वञे? बिल्कुलु उन्हनि खे आउं सम्झां थो OPD में नॉर्मली जेके मरीज़नि खे जीअं ट्रीट कंदा आहिनि ॿुधाईंदा आहिनि बाबा ही तव्हां मेडिसन पेनाडोल या ही वठी हेॾो मलेरिया आहे। अच्छा, मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर मुश्ताक शाह साहब असांखे टेलीफोन लाइन ते जॉइन कयो आहिनि, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। शाह साहब तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। अच्छा शाह साहब, ही सिहत खाते जे सिहत जे हवाले सां सिंध हुकूमत जूं अक्सर इहे दवाऊं साम्हूं ईंदियूं आहिनि त सॼे मुल्क खां वधीक अगरि सिहत जूं के सहूलियतूं आहिनि त उहे सिंध जे अस्पतालनि अंदरि मौजूदु आहिनि। हालति इहा आहे त हीअ हेॾे वॾे अंग में जेके तव्हांजा जेके सरकारी अंग अखर आहिनि अगरि उन्हनि खे बि ॾिठो वञे त हीअ अंग तमामु वधीक आहे। 65,000 जेके मलेरिया जा जेके केस ज़ाहिर थिया रिपोर्ट थिया हुजनि, 547 डेंगी जा जेके केस रिपोर्ट थिया हुजनि, खोड़ बजट आहे, DHOs खे बजट बि आहे, डिप्टी कमिश्नर, टाउन कमेटीज़, म्यूनिसिपल कमेटी सभिनि खे आहे। पोइ हीअ अंग वधे पियो। हालति इहा आहे त उहो सूबो जेको तमामु वॾी दावा करे पियो उन्हनि सिहत जे जेको आहे त आलमी इदारे खां मदद तलब करे सिर्फ़ु मच्छरनि खां जेके बीमारियूं पैदा थियनि थियूं साईं, आलमी इदारनि खां मदद वठण जी इहा ज़रूरत न आहे त तव्हां माना दवाऊं ॾियो या बजट ॾियो, न कैपेसिटी बिल्डिंग जंहिंमें ट्रेनिंग्स हूंदियूं आहिनि। ऐं जेके प्रेमाक्विन टेबलेट आहे उहा सिंध में पाकिस्तान में किथे बि अवेलेबल न आहे त उनजे करे उहा जेकॾहिं प्रेमाक्विन टेबलेट जेका असांजे मलेरिया वाइवेक्स में ज़रूरत आहे त उहा त ज़ाहिर आहे असांखे यूनिसेफ खां या थर्ड पार्टी खां WHO खां जेके असांजा इदारा असां सां गॾोगॾु कम अॻु में ई कनि था पिया त उन्हनि खां त असां घुरंदासीं त तव्हां असांखे घुराए ॾियो त जीअं असां पंहिंजनि पेशेंटनि खे जेको आहे ॾियूं। ऐं जेके असांजा ही 65,000 केसिस आहिनि मलेरिया जा, इहे असांजी सिंध हुकूमत ई नंढियुनि वॾियुनि अस्पतालुनि में ट्रीट कया आहिनि ऐं उन्हनि जूं असां वटि दवाऊं वाफ़र मिक़दार में। अॼु जेकॾहिं दवाउनि जो मां तव्हांखे स्टॉक पोज़ीशन ॿुधायां त उहा नेक्स्ट 6 मंथ्स जे लाइ असां वटि दवाउनि जो स्टॉक मौजूदु आहे। जेतिरा बि असां वटि पेशेंट ईंदा त मलेरिया या डेंगी जे हवाले सां त असां उन्हनि खे ट्रीट करे सघूं था ऐं अल्हम्दुलिल्लाह उहे असां ट्रीट कया आहिनि ऐं को बि अहिड़ी का असां वटि का अमवात कान्हे का रिकॉर्डेड। अच्छा अच्छा शाह साहब, इहो ॿुधाइजो त हीअ जेके मुख़्तलिफ़ तव्हां जेके ॿुधायो आहे त सिर्फ़ु 65,116 केस सॼे सिंध मां रिपोर्ट थिया आहिनि। डेंगी जा जेके केस आहिनि सिर्फ़ु कराची में रिपोर्ट थिया आहिनि, छा सिंध जे ॿियनि जेके ज़िला आहिनि उन्हनि में ही केस रिपोर्ट न थी सघिया आहिनि या उतां को अहिड़ो सिस्टम मौजूदु न आहे जितां इहो अंग अखर गॾु करे सघजनि? ही सॼी सिंध जा केसिस आहिनि। असांजे हर सिंध में असांजो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर आहे
ऐं डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सां गॾोगॾु असांजो डिस्ट्रिक्ट जो फोकल पर्सन मौजूदु हूंदो आहे त उन जे करे असां जेकोबाद खां वठी कराची ताईं असांजा जेके बि माना फोकल पर्सन्स आहिनि अंडर द सुपरविजन ऑफ डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर उहे असांखे डेटा हर शाम जो असांखे मोकिलींदा आहिनि असां कंपाइल करे ऐं पंहिंजा असां मैडम मिनिस्टर ताईं हेल्थ सेक्रेटरी ताईं ऐं असां तव्हां जहिड़नि इदारनि ताईं पहुचायूं था ऐं का बि हिन में का ढकी छुपी ॻाल्हि न हुजणु खपे छो जो जेसि ताईं इहे ॻाल्हियूं ज़ाहिर कबियूं छो जो जेसि ताईं असांजे लाइन डिपार्टमेंट्स ॿिया आहिनि सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न रखियो वेंदो छो जो जेकॾहिं असां हेल्थ डिपार्टमेंट त पंहिंजे तौर ते कमु कंदी जेकॾहिं सफ़ाई सुथराई जो ख़्यालु न हूंदो पाणी बीठो हूंदो मींहं वसंदा त पोइ त बीमारियूं फुटंदियूं न बाबा। अच्छा शाह साहब हीउ जेको हाणे बरसातुनि जो सिलसिलो शुरू आहे चौमासे जी जेको बरसातूं थींदियूं गुज़िरियल ॾींहुं बरसाति अॼु बि थोरी हल्की फुल्की बारिश हले पई मुख़्तलिफ़ हंधि पाणी बि बीहे पियो इन हवाले सां सिहत खाते पारां कहिड़ी कोशिशूं थियनि ते घटि खां घटि जेके केस उहो रिपोर्ट थी सघनि। असां हींअर छा कयो आहे त जेके बि असांजी मिनिस्टर साहिब आहे ऐं हेल्थ सेक्रेटरी असांजा टेंडर कराए असांखे दवाऊं असां पंहिंजी डिस्ट्रिक्टुनि ताईं पहुचाए छॾियूं आहिनि जंहिंमें दवाऊं आहिनि इंसेक्टिसाइड जेको पॉइज़न आहे जेको मच्छरनि जी स्प्रे ऐं हेठि जेको दुबनि में असां ग्रेन्यूल्स दाणा फिटी कंदा आहियूं उहे दाणा ऐं उन सां गॾोगॾु असांजो केमिकल जेके हिन स्प्रे जे लाइ उहे बि मौजूदु आहिनि जेको अॻु में पको कुआरो थींदो हींअर असां जर्मनी मां पको कुआरे वारी दवा घुराई आहे जेका WHO रिकमेंडेड आहे ऐं उहा अॻु में तव्हां ॾिठो हूंदो त अहिड़ो भितियुनि ते निशान रहिजी वेंदा जंहिंजो असरु काफ़ी हफ़्तनि ताईं रहंदो आहे इहे असां कोशिशूं वरितियूं आहिनि उन सां गॾोगॾु असांजूं अदड़ियूं जेके लेडी हेल्थ वर्कर आहिनि उहे घरनि में वञी ऐं जेॾी महिल ॾियारियुनि खे डिस्ट्रीब्यूट कयूं था त उन वक़्तु असां घरनि में माण्हुनि खे अवेयरनेस जे लाइ ॿुधायूं था त बाबा तव्हां पंहिंजे बचड़नि खे जॾहिं स्कूल मोकिलियो या पोड़ा जेके माण्हू आहिनि उन्हनि खे तव्हां फुल ऑक्सीजन वारा कपिड़ा जेको आहे पहिरायो ऐं जेका पाणी ॿाहिरि जेकॾहिं को गंदो बीठो हूंदो त उन सां मलेरिया थींदी कराचीअ में अक्सर इहो थींदो आहे त पाणी असां स्टोर करे रखंदा आहियूं जेको हफ़्ते खां वधीक न थियणु खपे ऐं उनखे ढके रखिजे त जीअं उन में डेंगीअ जो लार्वा मौजूदु न थिए कोशिशूं असांजूं माना भरपूर आहिनि त जीअं असां ऐं विजिलेंट आहियूं त जीअं असां पंहिंजो कम खे सुठे नमूने सां निभाए सघूं छो जो 2022 में बि मां इहा कोशिशि कई उन खां पोइ 23-24 हींअर 25 में बि मां सिंध जो जेको प्रांशल हेड आहियां त इहो असांजे तजुर्बे मां गुज़रियो आहे त असां हिनखे भरपूर नमूने सां ॾिसूं था ऐं अल्हम्दुलिल्लाह हींअर असांजो ॿियनि सालनि जे मुक़ाबले में हींअर इलाही जेको आहे असांजो कंट्रोल आहे छो जो अॻे सालनि में त लखनि जी तइदाद में केस थींदा हींअर जून ताईं अधु साल जे गुज़रण ताईं जेके हींअर अल्हम्दुलिल्लाह 65,000 ताईं आहिनि ऐं सभु ट्रीट थियल आहिनि। अच्छा शाह साहब यकीनन तव्हां पंहिंजी तरफ़ां कोशिशूं कयो पिया पर थींदो ईअं मजमूई तौर ते त हुकूमत मथी सतह तां शयूं हेठि वञनि थियूं ऐं हेठि वञण खां पोइ उहे शयूं प्रॉपर उन्हनि मुस्तहिक माण्हू ते नथियूं पहुचनि या जी स्प्रे आहे उहो प्रॉपर नथो थिए उहे हेॾां होॾां गुम थी वञनि थियूं उनखे बहितर बणण लाइ कहिड़ी हिकमत अमली आहे तव्हांजी? असांजी हिकमत अमली इहा आहे त असांजो डिप्टी कमिश्नर जेको आहे उहो उन सां असांजो लाइज़न आहे असां जेको इंसेक्टिसाइड जंहिंखे पॉइज़न या ज़हर चइजे मच्छरनि जी स्प्रे लाइ ऐं दाणा उहे असां उनखे ॾींदा आहियूं ऐं उन सां गॾोगॾु टेक्निकल सपोर्ट ॾींदासीं सम्झाईंदासीं तौर तरीक़ा त कहिड़े तरीक़े सां तव्हां स्प्रे कयो त जीअं हिकिड़ो प्लान ठहंदो आहे त हिन यूसीए में अॼु सुभाणे ॿी यूसीए में वरी टी यूसीए में यूसी वाइज़ असां डिस्ट्रिक्ट में पंहिंजो डिप्टी कमिश्नर लोकल गवर्नमेंट ऐं मेयर्स जेके कराची में आहिनि असांजा उन्हनि सां गॾु असांजो लाइज़न आहे ऐं उन्हनि सां गॾु असां कमु कयूं था इहा असांजी पॉलिसी आहे। ठीकु आहे वॾी महिरबानी मुश्ताक शाह साहब तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾिनो आहे तव्हांजी महिरबानी। अच्छा शौकत मेमन साहब तव्हां ॾे ईंदुसि ज़ाहिर ॻाल्हि आहे बरसातूं थियूं आहिनि बरसातूं मुख़्तलिफ़ हंधनि ते पाणी बीहे थो उनखां पोइ मलेरिया ऐं जेको आहे डेंगी जा जेके केस उहे ज़ाहिर थियनि था अगरि हैदराबाद जी ॻाल्हि कयूं त सिहत जे हवाले सां बि ॿुधाइजो अस्पताल अंदरि छा सूरत हाल आहे ऐं आम तौर ते पाणी बीहण खां पोइ सफ़ाई सुथराई जो जेको माहौल जेको गंद किचिरो थिए थो उनखां पोइ छा सूरत हाल आहे अगरि हैदराबाद जी पाण ॻाल्हि कयूं त? शौकत साहब डेंगी जा सॼी तरह सां पवन कुमार ॿुधाया तव्हांखे ॿुधायां त जेतोणीकि सरकारी सतह ते ऑफिशियली हैदराबाद में डेंगी जो को बरसाति खां पोइ वारो को केस त ज़ाहिर न आहे कयो वियो पर जेका बरसाति हींअर वसणु शुरू थी आहे जेका सामने जी बरसाति बरसातुनि खां पोइ सिंध बाक़ी इलाइक़नि वांगुरु हैदराबाद जेको सिंध जो ॿियो नंबर वॾो शहर आहे उन में बरसातुनि खां पोइ डेंगी वायरस जी जेका ख़तरनाक सूरत हाल पैदा थियण जो ख़दशो ज़रूरु पैदा थी वियो आहे। पाण जे जॾहिं सिविल अस्पताल हैदराबाद समेत केतिरनि ई सरकारी अस्पतालनि जी हालत ॾिसूं था त उते
हिफ़ाज़ती जेके इंतज़ाम आहिनि उहे या त नाकाफ़ी आहिनि या बिल्कुलु बि नज़र नथा अचनि। सिविल अस्पताल हैदराबाद में इन हवाले सां डेंगी मरीज़नि लाइ अलॻि वार्ड त मुख़्तस कयो वियो आहे, सही। पर हक़ीक़त जेको मालूम कयूं था त उहो फ़क़ति ऐलान ताईं महदूद आहे या वरी जेको आहे कागज़नि ताईं महदूद हुजे थो। ठीकु आहे। डॉक्टरनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे, डॉक्टरनि चवणु आहे त बरसाति खां पोइ गटरनि नालनि ऐं बीठल पाणी में मच्छरनि जी जेका आबादी वधे थी, जेका डेंगी वायरस खे फैलाइण जो वॾो सबबु बणिजे थी। सिविल अस्पताल जी हालत इहा आहे त गुज़िरियल साल जॾहिं डेंगी जा केस साम्हूं आया हुआ ऐं अस्पताल में डेंगी जे मरीज़नि लाइ अलॻि वार्ड मुख़्तस कयो वियो हो, त हिन केतिरी न्यूज़ जे स्क्रीन ते अहिड़ा मंज़र असां हलाया हुआ जंहिंमें ॾिसी सघिजे थो त हुते डेंगी वार्ड जे जेके दरियूं आहिनि उन्हनि खे ॾियारियूं लॻल हूंदियूं हुयूं ऐं मच्छरदानियुनि खां बग़ैर लेटल मरीज़ जेको आहे सो हुनमें जेके बेडनि ते हुआ उनखे मच्छर पटे रहिया हुआ। इहे पंहिंजी केतिरी न्यूज़ ते अहिड़ा मंज़र हलिया। हाणे इहा सूरत हाल आहे हैदराबाद जे सिविल अस्पताल जी। सिविल अस्पताल हैदराबाद में कमु कंदड़ हिकु सीनियर डॉक्टर नाले न करे छत्रे ॿुधायो त डेंगी जा जेके मरीज़ आहिनि उहे असां अक्सर करे अचनि था, पर असां उन्हनि खे महज़ दवाऊं लिखी घर रवानो करे छॾींदा आहियूं, कोशिशि कई थी वञे त हुनखे अस्पताल में दाख़िल न कयो वञे। उन जा मुख़्तलिफ़ सबब थी सघनि था। हिन वक़्तु हैदराबाद में जेका शहर जा मुख़्तलिफ़ इलाइक़ा आहिनि, लतीफ़ाबाद, कासिमाबाद, हैदराबाद सिटी आहे या हैदराबाद जेका बहिराड़ी आहे उन में डेंगी जा केस वधण जो इन करे बि ख़तरो वधी वियो आहे जो उते कुझु इलाइक़नि में अञा बि बरसाति जो पाणी बीठल आहे या वरी जेके खुलियल नाला आहिनि उन्हनि करे जेको मच्छर जो आज़ार हाणे ॾींहों ॾींहुं वधी रहियो आहे। शहरनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी। शहरनि चवणु आहे त हैदराबाद म्यूनिसिपल कॉर्पोरेशन तरफ़ां हिन भेरे स्प्रे मुहिम जो आगाज़ बि कयो वियो आहे, जॾहिं त जेको आहे सो बरसाति जो पाणी पिणु कंहिं हद ताईं वक़्तु सिर हिन भेरे कढियो आहे, पर डेंगी वायरस जेका जो ख़तरो आहे उहो इन करे मौजूदु आहे जो अञा ताईं बि किन किन हंधनि ते पाणी बीठल आहे। ऐं शहर जा जेके ॿिया इलाइक़ा आहिनि, जेके बहिराड़ी वारा इलाइक़ा आहिनि, जीअं हटड़ी आहे, हुचड़ी आहे, उन इलाइक़नि जा अक्सर माण्हू तव्हांखे हैरतनाक ॻाल्हि ॿुधायूं त अक्सर माण्हू जेके आहिनि उहे सिविल अस्पताल ताईं पहुची न सघंदा आहिनि, छाकाणि जो ग़रीब जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे उते जेके इर्द गिर्द ॻोठनि में अताई डॉक्टर हुजनि था उन्हनि खां इलाजु कराईंदा। सरकारी अस्पतालुनि बाबति इहो आम तासुर आहे त उते माण्हुनि जो बहितर इलाजु जेको आहे उन्हनि जो थी सघंदो आहे जिन जी का सिफ़ारिश हुजे। इन हवाले सां शहर जा जेके सुञाण माण्हू आहिनि उन्हनि जो बि चवणु आहे त जेकॾहिं फौरी तौर ते सफ़ाई न थी, स्प्रे मुहिम शुरू न कई वई, अवामी जेका अवामी शऊर लाइ जेका मुहिम शुरू न कई वई त डेंगी जा केस यकीनी तौर ते ज़ाहिर थियण जो वॾो अंदेशो आहे। हैदराबाद में ठीकु आहे। शाहिद साहिबु तव्हां शौकत साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। शाहिद ख़ासकरी साहिब ॾे तव्हां ॾे शाहिद साहिबु ईंदुसि। मीरपुर ख़ासि में बि ज़ाहिर ॻाल्हि आहे बरसाति थी आहे, मीरपुर ख़ासि डिवीज़न छा सूरत हाल आहे, अस्पताल अंदरि हिकु त मरीज़नि जो केतिरो अंग आहे, उन सां गॾु गॾु सिहत जे सहूलियतनि जी ॻाल्हि कजे त छा सूरत हाल आहे मीरपुर ख़ासि डिवीज़न अंदरि? साईं महिरबानी सुभान साहिबु। जेकॾहिं ताज़नि बरसातुनि जी जेका सूरत हाल ॾिसिजे त इन खां पोइ हाणे जीअं ई बरसातूं शुरू थियूं आहिनि ऐं हीअ त पहिरियों मरहलो जेको बरसातुनि जो थियो उन में मीरपुर ख़ासि डिवीज़न जे अंदरि तमामु जेका उहा सुठी बरसाति पई आहे। ऐं जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त जेकॾहिं जिथे अहिड़ा एरिया जिथे जेको आहे उहो पाणी गॾु थींदो हुजे ऐं जंहिं सबबु वरी पोइ जेको आहे उहो मच्छर पैदा थींदा हुजनि त उन में मीरपुर ख़ासि ज़िलो जेको आहे उहो सभ खां वधीक जेको आहे उहो मुतासिर थींदो रहियो आहे, छाकाणि त हीउ हिकिड़ो मैदानी इलाइक़नि वारो जेको आहे उहो ज़िलो आहे। हिन में शहरनि जो तइदाद बि तमामु घणो जेको आहे ऐं नंढा वॾा शहर आहिनि, हिते वरी सेवरेज जो निज़ाम एतिरो को बहितर न आहे। अक्सर जेको आहे नंढियूं नंढियूं जेके कॉलोनियूं हुजनि थियूं उन्हनि में हिकिड़ा खॾा खुबा हुजनि था, उते तमामु घणो जेको आहे तरायूं हुजनि थियूं, उते पाणी अक्सर जेको आहे उहो बीठल हुजे थो। पर बल्दियाती इदारनि जे तरफ़ां जेको आहे उहे कंहिं क़िस्म जो को स्प्रे न करणु ऐं ख़ुदि जेको गवर्नमेंट जो जेको सिहत खातो आहे जेको इन में मलेरिया ते जेको कंट्रोल करे थो, उन जूं सरगर्मियूं जेके आहिनि उहे न हुअण बराबरि हुजनि थियूं, जंहिं सबबु जेका आहे जीअं बरसातूं शुरू थियनि थियूं त उनजे हफ़्ते या ॿिनि खां पोइ ऐं मच्छरनि में जेको आहे उहो इज़ाफ़ो थिए थो ऐं मलेरिया जे ऐं ॿिनि बीमारियुनि में जेको आहे उहो पिणु इज़ाफ़ो थिए थो। पर उन जे लाइ के अहिड़ा के मेजरमेंट वठणु घुरिजनि, के उपाउ वठणु घुरिजनि, उहे हिते जेके आहिनि उहे तमामु न हुअण बराबरि वरिता था वञनि हलिया।
जेकॾहिं सरकारी अस्पतालुनि जी हालत ॾिसिजे त उते वरी तमामु जेका उहा डॉक्टरनि जी जेका आहे उहा शदीद खोट हुजे थी ऐं अक्सर जेके BHU हुजनि या RHU हुजनि उन्हनि में वरी दवाउनि जी जेका आहे उहा न हुअण बराबरि हुजे थी। मीरपुर सिविल अस्पताल जी जेकॾहिं सूरत हाल ॾिसंदासीं त हिते अंदाज़न 104 डॉक्टरनि जी जेका आहे उहा गुज़िरियल वॾे अरसे खां वठी जेका आहे उहा खोट रही आहे, जंहिं सबबु जंहिं जे लाइ माण्हू जेके आहिनि उहे पंहिंजे हितां जे MNAs MPs खे जेको आहे उहो दावो कंदा रहिया आहिनि, पर अञा ताईं इन क़िस्म जो को मसइलो जेको आहे उहो हल न आहे थी सघियो। सही। साॻी तरीक़े सां जेकॾहिं वरी जॾहिं मच्छरनि में इज़ाफ़ो थिए थो त हालांकि मीरपुर ख़ासि जेको म्यूनिसिपल कॉर्पोरेशन आहे हिन में 22 UCs आहिनि, 2 टाउन आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं को चेयरमैन जेके आहिनि उहे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं अदा करण लाइ तयारु न आहिनि हूंदा। मीरपुर ख़ासि ज़िले में 54 यूनियन काउंसिलूं आहिनि, ॿहिराड़ियुनि में मच्छरनि जो तमामु, छाकाणि इहो हिकिड़ो पकड़ियल एरिया आहे, हुन में तमामु घणो जेको आहे उहो पाणी जेको आहे उहो बीही थो रहे। ॿहिराड़ियुनि में अक्सर जेको आहे उहो ड्रेनेज जो निज़ाम हुजे नथो, जंहिं करे उते तमामु जेको आहे उहो वण ॿूटा इहे हुजण जे करे जेको आहे उहो मच्छरनि में तमामु इज़ाफ़ो थिए थो। पर उते कंहिं क़िस्म जी को जेको उपाउ वठणु घुरिजनि टाउन इंतिज़ामिया पारां या UCs जे इंतिज़ामिया पारां, उहे वठंदड़ जेका आहे उहे नज़र नथा अचनि। ऐं जॾहिं हितां जी जेका DHO ऑफिस सां जॾहिं राब्तो कजे थो कंहिं मच्छरनि जी जेका आहे उहो स्प्रे बाबति या जेके दवाऊं मुहैया कयूं थियूं वञनि बल्दियाती इदारनि खे, त हू ॿुधाइनि था त उहो जेके बल्दियाती इदारनि जा जेके माण्हू आहिनि लाॻापियल जेको अमलो आहे उहो वटां खणण लाइ जेको आहे उहो तयारु न आहे। अक्सर थींदो ईअं आहे त माना हिकिड़ो दफ़ो जेको आहे उहो जेको फॉग मशीननि जे ज़रिए जेको स्प्रे कयो वेंदो आहे, उन सां छा थो थिए जो मच्छर त घटि पर ॿी जेको हशरात आहे जेके ॿिया जीत जड़ा आहिनि जेके इंसान दोस्त आहिनि उहे ख़ुदि त मरी था वञनि, पर मच्छरनि में जेका वाजिबी जाइ उहा घटिजी न आहे सघंदी, जंहिं करे मलेरिया जे केसनि में जेको आहे उहो ठीकु आहे शाहिद साहब तव्हां सां गॾु रहो। अच्छा पवन तव्हां ॾे ईंदुसि, तमामु वॾी बजट आहे सिहत खाते जी। ठीकु आहे शाहिद साहब तव्हां सां गॾु रहो। पवन तव्हां ॾे ईंदुसि, तमामु वॾी बजट आहे सिहत खाते जी। अगरि कराची जी जेके अस्पतालूं आहिनि तमामु जेके वॾियूं अस्पतालूं आहिनि उन्हनि खे तव्हां अक्सर वञो था, रिपोर्ट कयो था, छा सम्झो था त जेतिरी बजट आहे उन मुताबिक़ उते सहूलियतूं जेके मरीज़ अचनि था, हिकु त जीअं शाहिद साहब चए पियो त अक्सर मरीज़, शौकत साहब बि चए पियो त अक्सर मरीज़ सरकारी अस्पताल रुख़ न कंदा आहिनि, त भई उते कंहिं सिफ़ारिश हुजे त उन सूरत में उनखे सही नमूने ट्रीट कयो वेंदो आहे। अक्सर आम माण्हू कोशिशि कंदो आहे त किथे प्राइवेट पाण खे ॾेखारे पंहिंजी जान छॾाए वठे। एॾी बजट बावजूदि तव्हां सम्झी सघो था त उहे सहूलियतूं तव्हांखे नज़र अचनि पियूं? जी बिल्कुलु, ॾिसो जहिड़ी त शायदि बि ज़िक्र कयो आहे त हिते इंतिज़ाम या के सुठियूं शयूं असांखे अस्पतालुनि जो जेको मयार आहे उहो सरकारी अस्पतालूं ख़ासि करे उन मां माण्हू लवाइनि था। असां ख़ाली जना अस्पताल ते नज़र घुमाईंदासीं, सिविल अस्पताल कराची आहे ऐं ॿियूं बि वॾियूं अस्पतालूं आहिनि उन्हनि ते ॾिसंदासीं। जना अस्पताल जो तव्हांखे ॿुधायां कुझु ॾींहं अॻु त उते जेके मुख़्तलिफ़ जेके टेस्टूं आहिनि उहे कोन थियूं मिलनि, CT स्कैन MRI उहो थिए थो कंट्रास्ट हुनजो, उनजी दवा उते न आहे। जेकॾहिं को माण्हू वञे थो CT स्कैन या MRI करण लाइ, कंट्रास्ट दवा चवंदा हिते असां वटि न आहे, उहा सिर्फ़ु 8,500 रुपए जी आहे ॿाहिरियां मार्केट में। उहो माण्हू ॿाहिरियां वठी थो अचे ऐं तॾहिं वञी उहा टेस्ट थिए थी। ठीकु आहे, पर उहे मना करे छॾींदा आहिनि त असां वटि इहा टेस्ट जी फैसिलिटी न आहे। वरी ईंदासीं मेडिसन लाइ, त मेडिसन ॾिसंदासीं अक्सर माण्हू तव्हां जेके प्राइवेट स्टोर आहिनि उतां असांखे ख़रीद कंदे नज़र अचंदा, जेके ख़ाली मामूली जेका मेडिसिन आहिनि नॉर्मल उहे बि मरीज़ जेके अचनि था सरकारी अस्पतालनि में उहे ॿाहिरि ख़रीद कनि था। ऐं उन सां गॾोगॾु जेका मरीज़ खे हिकु डोज़ जेको लॻंदो आहे उहो हू जेके जेका अस्पताल जेका इंतिज़ामिया आहे उहो 3-3, 4-4 मरीज़नि में जेके आहिनि उहो डिस्ट्रीब्यूट करे उहो डोज़ हलाईंदा आहिनि। दवाउनि जी सख़्तु खोट आहे, अमले जी बि तमामु घणी खोट आहे, ख़ासि करे जना अस्पताल ऐं सिविल अस्पताल जी पाण ॻाल्हि कयूं था। जना अस्पताल में डॉक्टरनि जी खोट आहे, मेडिसन ऐं उनखां अलावा जेको लोअर स्टाफ आहे या सपोर्टिंग स्टाफ जेके पाण मेल नर्सिंग स्टाफ चवंदा आहियूं उन्हनि जी तमामु घणी शॉर्टेज आहे। मुख़्तलिफ़ उते इशूज़ कनि था एग्ज़िस्ट, ख़ासि करे जंहिंजी सिफ़ारिश आहे उनखे त का ट्रीटमेंट मिली थी वञे, पर उते इलाही बेसहारा जेके मरीज़ असांखे नज़र ईंदा जिन खे प्रॉपर ट्रीट नथो कयो वञे, उनखे एडमिट नथो कयो वञे। ऐं ख़ासि करे जेके अस्पतालूं आहिनि इहे वॾियूं जना ऐं सिविल उहे हिक ॿिए ॾांहुं रेफर कंदियूं रहंदियूं त भई हीउ केस असांजो न आहे, हीउ जना जो आहे या हीउ सिविल अस्पताल जो आहे। इन करे बि मरीज़ ॾाढो सफ़र कनि था दवाउनि खां अलावा। त इहा सूरत हाल आहे जेका ॿुधायां पियो, इंतिहाई ख़राबु सूरत हाल आहे, छाकाणि त बजट ॾिसो
तव्हां ॾींहों ॾींहुं सिंध गवर्नमेंट बल्कि साल में जेका बजट वधाई पई वञे, हिन वारे बि जेका तक़रीबन 24 अरब रुपया जेके आहिनि उहे वधाया विया आहिनि। गुज़िरियल साल 402 अरब रुपया हुया, हाणे 426 अरब रुपया रखिया विया आहिनि। उनजे बावजूदि बि माण्हुनि खे जेके आहिनि बेसिक सहूलियतूं नथियूं मिलनि। जेकी बेसिक ट्रीटमेंट आहे जेका लिखी ॾिनी वेंदी आहे उहो चयो थो वञे त तव्हां ॿाहिरां वठो। अहिड़ी रीति तव्हांखे आउं हिकिड़ो ॿियो मिसाल ॾियां थो। कुझु ॾींहं अॻु जना अस्पताल जेका साइबर नाइफ कैंसर जो हिकिड़ो आहे, उन डिपार्टमेंट में हिकिड़ो मरीज़ वियो उते ऐं उनखे बेक ट्यूब जेको लॻंदो आहे जंहिंजे ज़रिए उनखे खाधो मिलंदो आहे, छाकाणि त कैंसर हूंदो आहे उनखे खाधो न खाई सघंदो आहे। उहो ट्यूब उन मरीज़ खे 30,000 रुपये में ॿाहिरां वठिणो पियो। त तव्हां ॿुधायो त जेको ग़रीब माण्हू आहे उहो त उनजो त अहिड़ो को बि पैसा उन वटि न हूंदा आहिनि। उहो सरकारी अस्पताल बिल्कुलु शुक्र साईं पाण ॿुधायो त उहे माण्हू अस्पतालनि में नथा पहुची सघनि, उहे कोशिशि कनि था, प्रायोरिटी ॾियनि था जेके भरिसां वारियूं अस्पतालूं आहिनि उते ई असां इलाजु करायूं, या त पोइ इलाजु जेका नंढी बीमारी आहे उहो ख़ासि करे माण्हू अवॉइड कंदा आहिनि अस्पताल में, मजबूरनि उन्हनि खे वॾी बीमारी सूरत में वॾी अस्पताल न अचण जो रुख करिणो पवे थो। पर हिते अलमियो इहो आहे त न टेस्टूं थियनि थियूं, न के शयूं आहिनि, न के इंस्ट्रूमेंट आहिनि। अक्सर डॉक्टर जेके आहिनि उहे ड्यूटियुनि ते ग़ाइबु रहंदा आहिनि। जेके ख़ासि करे राति जो जेको वक़्तु आहे उन में तव्हां वेंदव, वार्डनि में मुख़्तलिफ़ वार्ड जेके आहिनि उहे तव्हांखे जूनियर डॉक्टर जेके आहिनि उहे तव्हांखे हुते मिलंदा, जेके हाउस जॉब कनि था उहे तव्हांखे नज़र ईंदा। सीनियर डॉक्टर खे हू जेके टेस्ट आहिनि या रिपोर्टिंग जेका हुनजी आहे उहो व्हाट्सअप ते कंदा आहिनि ऐं उहो डॉक्टर व्हाट्सअप ते ई उनखे जवाबु ॾींदो आहे त इहो तव्हां सिटी स्कैन आहे, MRI आहे या एक्सरे आहे या के बि टेस्ट आहे, का बि कंहिं क़िस्म जी का ब्लड टेस्ट आहे उहो तव्हां असांखे व्हाट्सअप ते कयो ऐं उहो व्हाट्सअप ते ॾिसी ऐं उनजो जवाबु ॾींदा ऐं उहे जूनियर डॉक्टर जेके आहिनि उहे उनजो इलाजु हलाईंदा। ऐं उन में पवन तव्हांजी वॾी महिरबानी। सरकारी अस्पतालूं तमामु वॾियूं जेका सरकारी अस्पताल आहे कराची जी उहा जूनियर डॉक्टरनि जे हवाले आहे। अमली तौर ते सिर्फ़ु दवाऊं न, सिंध हुकूमत खे अमली तौर ते सिहत वारे हवाले ते ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं ख़ासि तौर ते असांजे माण्हुनि खे रुगो हुकूमती सतह ते ॾिसण जे बजाए पंहिंजे ओड़े पाड़े में जेके हिन वक़्तु जेके बरसाती सूरत हाल आहे उन में जेको गंदो पाणी बीहे, ख़ासि तौर ते उन तरफ़ असां पाण पंहिंजी कोशिशूं बि कयूं, छाकाणि त सरकार तरफ़ां रुगो दावाऊं ई नज़र ईंदियूं आहिनि, अमली तौर ते कमु घटि नज़र अचे थो। तंहिंजे करे असांखे पाण खे बि पंहिंजी मदद पाण तहत पंहिंजे ओड़े पाड़े में इहो जेको गंदो पाणी आहे जंहिंमां डेंगी मलेरिया थिए उनखे ख़तमु करण जी कोशिशि कजे त जीअं पंहिंजे ओड़े पाड़े पंहिंजे ॿारनि पंहिंजे मिटनि माइटनि सभिनी खे बचाए सघूं। अॼु जिन प्रोग्राम जा सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू कंहिं ॿिए माण्हू मुलाक़ात थींदी, तेसीं ताईं अला भाई।